बड़ी गर्मी है यार। घणे वारो पैकेज 300 वारो पैकेज हुकुम आहे तो 300 वारो पैकेज करा बस न काका मां जलाया ताने तू सोचो आहे कि तुझी इज्जत केतरी कंदो हद खां वधीक तुझी मां इज्जत हेलो हाँ अच्छा न मां रात यार मानी होटल ते खाधी सजो बकरो जेको तो सिजी करायो दवा खपे तो जीअं लाया गंज न मांखे कहिड़ो सुञो बुखियो मां हाँ या कार खपाए मां हाणे वीगो वठां थो ॾिसां यार मतां हे जगह खपाया ओॾे बाईपास ते बंगले जो कमु हले थो हा साईं कहिड़ो तव्हां साईं मां केरा हा मां साईं राजा आइडी जमाली राजा हा न न ग़रीब ते पंहिंजी अखी न ॿुधे हिकिड़ो बीठो आहे वरी घर में ग़रीब हा कैसा हो भाऊ फोन ते हा कोई हथ जा इशारा है हेरे करे फोन ते सही हिन ॻाल्हि आहे हथनि जा इशारा नंढी मां चओ हेरे रे न हेरे करे गरीब मां गरीब ॿियो न त तोड़ छा आहे सोचा असांखे हलाया गंज न पंहिंजा बंगला गाॾियूं करोड़ रुपया पंहिंजा गर्मी गर्मी ते पई पैसे सां पकड़दा असांखे पैसे जो मस्ती आहे तो वटि चाहे सोचा डरण मां ॾिसां थो हा ॾिसे थो छा मां तोखे ॾिसां थो हल वञ तूं पाठा मेड़ वञी सिगरेट जूं टोटियूं मेड़ वञी तूं हल पन्ना मेड़ वञी रोड तो असां सां मुक़ाबिलो कंदो पैसो ई पैसो वाह पैसो ई पैसो वाह पैसो ई पैसो वाह तूं बस हिन खे लॻो पियो चाहे बस हिन खे कपिड़े खे न अरे छो ठाहिया त पोइ रिकॉर्डिंग ज़िंदगी बस हिते तबाह थी वेंदी असांजी असां ईअं मरी वेंदा यकीन कर बस असां ईअं बस तड़ तबाह थी वेंदा हेॾे हेॾे बि त थड़पे छो थो छा छो थी दिमाग़ ख़राब छो थी छा आहे अरे पाड़े यार ॾिठो थोलो वॾनि मुछनि सां ईअं चश्मा बशमा पाए हाणे वरी ख़बर थी ईअं पैसनि सां पाण खे हवा थो ॾिए तव्हां वटि आहे छा सुञा फलाण टीर मटीर मां वॾो पैसे वारो हा हे हाणे ॿाहिरि मुल्क जो कमाइण वियो मोटिया इहो खीरो हा सुञाण ई बि नथो असांखे होॾो असां सां गॾु चांहि पींदो जॾहिं महिल सुञो चांहि जा पैसा बि असां ॾींदासीं दुबई वियो 2-3 साल हाणे हाणे सुञाणे ई नथो अच्छा वॾी भला लहे करे थो मां वरी ईअं पंहिंजे हिसाब सां ॻाल्हायां पियो अस्कारी सुर थो वञा पोइ मां मूंखे सुञाणी अच्छा पर मूंखे वरी चए थो हल हल सुञा हल तूं फलाण टीम माना वॾी पुछड़ अथव वॾी साईं हा हाणे न बंदोबस्तु कर या को मां ट्रिको ठाहियां पर अॼु उनखे छॾिणो न आहे यार इहो कल्ह हेॾे रोड ते बि ईअं ई माना दुकानदारनि सां बि वटि ग़रीब हीअं ग़रीब हीअं ग़रीब हीअं वॾी माना उहो थो करे ॻाल्हि ठाहे मां पाण हिनखे ताड़ी वेठो हिनखे ॾाढो ॾियूं मां चयो न हा ओ मीर का मीर खे घुराए त हिनखे जेको आहे ॾाढो ॾींदासीं फोन कर मीर हाणे फोन हा मीर ॾे फोन कर अॼु हिनजो अहिड़ो था सबक़ हिनखे सेखारियूं न घटि न आहे करणी आहे अड़े कंगाल कयांसि पोइ त बसि हा पन्ना मेड़ी थो वते पोइ त बसि बसि हाणे फोन हाणे वरी मूंखे चवई त चुप न वेठ वञी अड़े कयो दादा तूं फोन कर मीर ॾे फोन कर हलो परेशान थियो त हारू किथे मीर मोहम्मद यार जल्दी अच वॾो मसइलो थियो आहे हा शबीरो मां बीठा आहियूं शबीर वारो घर न आहे हिनजे ॿाहिरि ओताक ते हिते वेठा आहियूं शबीर जो ओताक ते जल्दी अच यार देरि न कर बसि जान छॾाए ठीकु आहे मां अचां थो हाणे अचे न हा वठी अचेसि बसि मां हिते हलायां थो मां हली बीहां थो हिते बि न यार वरी ओॾे वेंदी मां हुन सां बेंदुमि न तव्हां अचो न पोइ हा सम्झ थो कर हल ठीकु आहे बसि ठीकु आहे ठीकु आहे हल हा 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 यार त दिलि चई का पसंदि जी शादी की बि कयां हिकिड़ी पैसो छा बची वियो आहे छा कयूं ग़रीब घर में यकीन मुड़े रोज़ अचनि था पिनण साईं अलाह नाले ते 100 ॾे 2 ॾे सुञा ॾे हा साईं अल्लाह जे नाले ते बाबा 50-100 साईं अल्लाह जे नाले ते अबा वटे 10-20-50 ओ फकीर हेॾे आ भाई हेॾे ए गरीब छा ॾींदो तोखे ख़ैरात हेॾे आ असां ॾींदा रे छा थो परेशान अबा असां वटि वॾो पैसो असां ग़रीब वरी दिलि आहे ॾींदो वञ हा मुंहिंजा बि ॾेसि हे फकीर 500 रुपया ख़ैरात 1000 थी ॾे 1000 500 न थी अच्छा अल्लाह ख़ुशि कंदे अल्लाह आबाद कंदे हे 100 हिनजो हुजे छा यादि कंदा ग़रीब अल्लाह घोट कंदो अल्लाह घोट ग़रीबनि ॾे न वेंदो कर ग़रीबनि ॾे काॾे थो वञे अल्लाह घोट कंदो
माफ़ कर बाबा, माफ़ कर जा। ओयो थी ॾिठी माफ़ कर गरीब आहे गरीब वटि कुझु हुजे त ॾे थोरा अल्लाह जे नाले ते बा अबा हल मां अबा न ॾींदो तोखे हेॾे आ हेॾे आ हेॾे ए बाबा हेॾे ए 500 ॿिया ओला कुछ अरे हेठि खणी दे बागा हेठि खड़ी मां खणी आई तो फ़कीर हे 500 गरीबनि ने न वेंदो कर बाबा तोखे मां चयो जो गरीब मां अल्लाह जा कंचन सुञो मां छा आहे तो वटि आए सजो बटू दी ऐं आदे बस देस छा बटू हिन वटि बटू असां वटि कोन्हे अल्लाह अल्लाह वाह वाह हे बटू फ़कीर आए टच मोबाइल दी हल अल्लाह कट हे मोबाइल शकी न बी पैसा कढी दे दे हा चलो मोबाइल आहे बसि देस हे 5000 बि 1000 बि कल करी मोबाइल है मुझी पैसा जाल भी जाल हां हे मां के पंज लख पूरा 5 मां ख़बर आहे 5 लख हाल हे 5 लख अल्लाह गरीबनि ने न वेंदो कर बि यार लख एतिरी रुपए फकीर हेती सोनो वञा पियो विकिरण खण सॼो थी सोनो 3.5 करोड़ जो हल काबू थी बि फ़कीर बि गरीब गरीब ए सुञा तो के छा ॾींदा हां हेठी 2 लख रुपया हेॾो हेठी 2 लख कटी 2 लख थी हां ए सुञा ने पाठा मेड़ीदान एतिरो सोन हिननि जे घर में ई न हूंदो अल्लाह उस्ताद गरीब हां गरीब थी रहो हां असां सां न पुॼे हा गरीब ने न वेंदो कर ख़ैर वठण सम्झी न हा बीहो फ़कीर बीहो अल्लाह मौला कुछ कंदे अल्लाह बात खण कर इहो दिन इन मोबाइल जो चार्जर भी अथी सुञो ता छा ॾींदो फकीरनि खे भाई हे घणे जो आ ये 60,6500 जो बस बस खैर फ़कीर असां वटि पूरा थी विया वाकई पैसे वारो आहे न न कयो न मुकाबलो न सही ए सुञो थी खाली वियो थी हले हां हलो सुञो हलो अल्लाह मौला कंजे कंदे अल्लाह बात हा कर ये पिंडड़ा हुया सुञणा हुया हिननि खे छा हो हाणे इहे करे हिकिड़ो सौ त ॾे मूंखे चाहे का हे हेॾो सारो माल वठी ॾिनो मां हुननि को मां पंहिंजो 100 नथो ॾेई तोखे सौरिया हा वाह वाह पिनण वारनि को पिने तो हूअं त चवंदो मां करोड़पति आहियां अमीर आहे कुझु शकी त थी वियो ना न ॾींदे हाणे हे कीअं ॾे हाणे ख़ैरु ॾीबो आहे हल 10 त ॾे नसार वठि त भला माफ़ कर फ़कीर काॾो इहे लूसी आया मां हुनजे चवण में सॼी शइ कढी ॾिनी सोन बि मोबाइल बि पैसा बि मोकारो असांजो फ़कीर बि 10 नथो ॾे हाणे अधे खे ॾिसां मन को ॾे अदा अदा हली तबाही भली अची वियसि सफ़ा कंगाल थी वई सॼो बटू बटू इहो वञाई न निकिरी हेॾे होॾे मां थोरो होशियारी करायां हां केरु मीर हा अरे ईंदो पुराणो यार आहे पंहिंजो छो ईअं बाक़ी दगाई नथो लॻाई। अची वियो छा अची वियो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मास्टर कम अहिड़ो थी वियो हर ॻाल्हि ॿुधो मूंखे पंहिंजा पैसा कढी ॾे हे बि अघ में हे चार्जर उनजो न हा हे सोन बि उनजो न उनजो ऐं हे मोबाइल बि उनजी हुई उन्हीं जी आहे हे मां जली दमाई भाई हा यार रखो हाली पंहिंजा अलॻि कर हा ऐं हिकु बटू बि उनजो हुयो न हा इहो हेठि उनजो हे तूं खन पंहिंजो खन अरे हिन जाॻे में सामान जुदा कयां थो ठीकु आहे हे उनजो सामान हे तुंहिंजो हा हे मुंहिंजो यकीन कर माना ये समझ तो मालो माल थी वियासीं न हे पंहिंजा पैसा रखो न पंहिंजा पैसा हे रखो पंहिंजा थोरा आहिनि उन यार जुदा कर था उन यार घणा आदत बस कढो न हाणे मां हल पैसा पोइ गणियूं था पंहिंजा कढंदासीं हा। हुन वारा हा, विराईंदासीं ठीकु। बाक़ी हाणे जेको हे सामान आहे उनजो हाणे हिन में बटू तूं रखो राजा हां हे बात अरे हूंदसि पैसा हिन में बि चरिया बट रखा हूंदसि हा, वाह। हा रख इहो 1500 अरे, चेक भाउ अरे बा चेक बुक बि अथई हा पोइ बटू मूंखे ॾे चुप न हलो। हेॾे बजे फीसन तोखे टच मोबाइल कोन्हे न हा हला टच मोबाइल हल टच मोबाइल तूं हलाए चार्जर तू पाण रख हां चार्जर मां रखंदोमांइ बाक़ी मां सोन जेको आहे पोइ हाणे 10 लख ते न छो हा। टच तोखे हिन खे ॾिनी आहे पैसा समूरा तोखे ॾिना हिन में मुंहिंजा 2 लख उहे बि तोखे ॾिना हाणे मां सोन त खणा न छो हा तूं सोन कण हे कहिड़े कम जी ईंदे छा पंहिंजे नासनि में हा इहा हे त मांखे थोरो हेॾे मुंडी ठाराड़ी जाए न बादशाह मां हिन में हार ठाराईंदुमि घर वारी जे लाइ वाला ठाराईंदुमि पंहिंजी नंढड़ियुनि छोकिरियुनि जे लाइ झुमक ठाराईंदुमि अलाए छा कंदुमि कयमि त अटकल मां न तबाही त मां ॾेई ॾिनी मां हां बस हे बि ठीकु आहे हाणे मांखे मां वञा हिन जी सीमा कढायां वरी ईअं कराए न ट्रेस न कराए हा हा जाई वरी पुलिस न खणी वञाई बस हलो थोरो मां जेका हलो हां हा अबा सही आहे वरी ॿिए चकर को ॿियो लहे करे पुछर करे पोइ मूंखे छड़ो ॿुधाईंदो कर हां बस ठीकु आहे वाह अॼु माण्हू अञा राय त कई मां त कपिड़ा लारायां असां पर बसि छॾेसि हा बस भलो हरी असां लायूं उहो बि लाहे हे बि खोड़ा जी चरिया ओड़ा थी न हा बस गंज थी वियो वञो हाली 2-3 महीना अहिड़ा भला निकिरी वेंदा सम्झ हलो हलो वञ हा हिनखे 5-6 लख ॾिना
हुनखे मोबाइल इहा वधि में वधि 70-80 हज़ार जी ॾिनी, हे घटि में घटि न हूंदो बि 20-25 लख जो त हूंदो। मां टेकिजी वियुमि सभिनी पिंदो वते, हाणे रोडनि ते पिंदो वते, अहिड़ी हालत थी हुयसि।